नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कंधकोट में ख़बर ॾींदा हलूं त कंधकोट जे मुख़्तलिफ़ मॉलनि में जिते गुज़िरियल कुछ सालनि खां कंधकोट गंदगी जे वर चढ़ियल है, जिते को बि तरक़ियाती कमु नाहे थी सघियो, जंहिं करे शहरनि खे मुश्किलातूं पेश अची रहियूं आहिनि। इन सां गॾोगॾु जेके बि अरबे रुपए जी लागत सां लॻायल सोलर लाइटनि जी सफ़ाई न थियण करे लाइटूं 2 खां 3 कलाक हलनि थियूं। शहरनि मीडिया आॾो दाहींदे चयो है त हिते न को रोड न का नाली ठहिराई वई है, न वरी को सफ़ाई वारा ईंदा आहिनि। हिननि चयो त अरबे रुपए जी बजट अचे थी, कम हले पियो, ॼाणे पैसो अलाए किथे ख़र्च कयो पियो वञे। शहरनि चयो त शहर जे घटी रोड रस्ता गंदगी जे वर चढ़ियल आहिनि, जंहिं करे बीमारियूं जनम वठियूं आहिनि। हिननि जो वस वारनि खे मुतालबो आहे त TMO मखसूस जतोई ऐं DC मनवर मिठाणी हटायो वञे ऐं शहर जी सफ़ाई कराए ॾिनी वञे, जीअं असां सुख जो साह खणी सघूं। जो वॾो किन लॻो पियो आहे, नालियूं बंदि आहिनि, किरास जी तकलीफ़ आहे असांखे, जेकर महिरबानी करे किरास असांखे ॾिनो वञे। हे ईदगाह वारी घिटी जेकी आहे तमामु गंदगी लगी पई आहे, गंद कुछ लॻो पियो आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।